अस्सलाम वालेकुम वेलकम सालेबर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो त इहा सही आहे। हाणे पाण एक्सरसाइज़ 3.3 मां 8th क्लास जो जेकी बाइनरी नंबर ऐं जेका बि नंबर ऑफ सिस्टम आहिनि हुननि मां कंदासीं। हिन में छा थो अचे 3.3 जो बी पार्ट आहे त कन्वर्ट 5 बेस टू डेसिमल नंबर। 5 बुनियाद में पाण खे नंबर मिलियल आहिनि हुननि खे डेसिमल नंबर में चेंज करिणो आहे। डेसिमल नंबर कहिड़ा जेका पाण रोज़मर्रा ज़िंदगी में यूज़ कंदा आहियूं। सफ़ा सवलो आहे। पोइ तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पाण बाइनरी में चेंज कयूं पिया त पाण छा पिया कयूं, ॿिनि जी पावर 0 1 2 3 ईअं ॾींदा पिया वञूं। हिन में पाण खे हुनमें ॿिनि जी पावर हर भेरे ॿिनि जी पावर छो पिया ॾियूं, छो जो हू बाइनरी खां पाण डेसिमल में कयूं पिया। हिन खां पहिरीं वीडियो में तव्हां ॾिठो हूंदो। ऐं हिन में पाण बेस 5 खां डेसिमल में कंदासीं त पाण 5 जी पावर ॾींदा वेंदासीं। ठीकु आहे। साॻे तरीक़े सां बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था त पाण छा करिणो हूंदो आहे, 5 जी बेस आहे छो जो 5 बेस खां डेसिमल ॾे शिफ्ट आहे त 5 सभिनी खां पहिरियों जेको 5 हूंदो हुनजे मथां पावर घणी हूंदी 0 ज़रबिया। ऐं हीअ जेको हिकु आहे पहिरियों हीअ पाण कंदासीं हिन सां ज़रब कंदासीं, पोइ जोड़ जी निशानी। ठीकु आहे। हुन खां पोइ 5 जी हिकु पावर वधी, हिते 0 हुई हुन खां पोइ 1 थी ऐं ज़रब इहे 2 हीअ जेका आहिनि। सही आहे। हाणे पाण खे ख़बर आहे कंहिं बि अंग जे मथां पावर 0 हुजे त हू 1 जे बराबरि हूंदो आहे। ठीकु आहे। हीअ 1 जे बराबरि थियो ज़रबिया ही 1 ही जेको सही थी वियो। हाणे ही जोड़ जे विच में निशानी ही प्लस अची वियो त 5 जे मथां पावर 1 ऐं ईअं बि आहे त कंहिं बि अंग जे मथां पावर जेकॾहिं 1 हुजे त हू हुन ई अंग जे बराबरि हूंदो। का बि अंग हुननि जे पावर जेकॾहिं मथां 1 आहे त हू हुन अंग जे ई बराबरि आहे। मतिलबु 5 जे मथां पावर 1 आहे त ही 5 ई आहे। ऐं हीअ बि यादि रखो त हर अंग जे मथां पावर 1 हूंदी आहे। ठीकु थी वियो। ऐं हीअ जेको ज़रब जी निशानी पाण ॿिनि सां ज़रब करे छॾियोसीं। हाणे सिंप्लीफाई करे वठूं। हिक खे हिक सां ज़रब कयोसीं त जवाबु 1 आयो ऐं प्लस जी निशानी। 5 खे ॿिनि सां ज़रब कयोसीं त जवाबु घणो आयो, जवाबु आयो 10, ॿियो 5 10। हाणे 10 1 11 हीअ पंहिंजो जवाबु आहे। हीअ छा में आयो आहे जवाबु, हीअ डेसिमल में आयो आहे। मतिलबु 21 जेका आहे न 21 5 बेस सिस्टम में नंबर सिस्टम में हू छा जे बराबरि आहिनि, हू डेसिमल जे 11 जे बराबरि आहिनि। डेसिमल जेका नंबर सिस्टम पाण रोज़मर्रा ज़िंदगी में इस्तेमालु कयूं था हुनजे हू 11 जे बराबरि आहिनि। ठीकु आहे। सफ़ा सवलो आहे नी। ईअं पाण ॿी एग्ज़ाम्पल्स कंदासीं। हिन में बि उहो ई करिणो आहे। पाण छा करिणो आहे त पाण 5 जी पावर खणंदासीं। सभिनी खां पहिरीं बि जेकी 5 जी पावर खणंदा हू 0 हूंदी आहे, हू 0 रखीसीं ऐं ज़रब छा सां कयोसीं, हिन 1 सां। हीअ 1 सां जोड़ जी निशानी, वरी 5 जी पावर में इंक्रीमेंट आई 1 थी वई। पोइ ज़रब कयोसीं, पहिरियों हिन सां ज़रब कयोसीं ही, वरी ही कंदासीं 3 सां ज़रब कंदासीं, जोड़ जी निशानी। त पावर वरी इंक्रीमेंट थींदी 5 जी पावर में, पहिरियों 1 हुयो त 2 थी वियो ज़रबिया ही 1। ठीकु आहे। साॻी तरतीब आहे नी। सभिनी खां पहिरियों हिन साइड वारे जेको आहे पावर 0, पोइ 1 पोइ 2, ईअं जेको बि बेस हुजे उनजी पावर पाण वधाईंदा ईंदव। त पाण खे ख़बर आहे जेकॾहिं अंग जी पावर 0 हुजे त हू 1 जे बराबरि हूंदो आहे। ही 1 ज़रबिया ही 1 ऐं प्लस 5 जे मथां पावर 1 आहे त ही 5 जे ई बराबरि आहे, ज़रबिया 3 प्लस 5 जे मथां पावर 2 आहे त हिन जो मतिलबु आहे त हिते हेठि करे वठो। 5 जे मथां पावर 2 आहे त हिन जो मतिलबु आहे 5 2 भेरे ज़रब थींदो, 5 ज़रबिया 5, 5 5 25, मतिलबु हिते घणा ईंदा, हिते 5 बि ईंदा ऐं ही ज़रब जी साइन ऐं ही 1 साॻियो। सही थी वियो। 1 1 सां ज़रब कयोसीं त जवाबु 1 आयो, वरी ही प्लस जी निशानी। 3 खे 5 सां ज़रब कयोसीं त 15 आया, ही प्लस जी निशानी।
वरी 25 खे 1 सां ज़रब कयोसीं त 25 आहे। ठीकु थी वियो। हाणे हिननि खे जोड़ करे वठो। 15 ऐं 25 घणा थींदा आहिनि? 40, 40 ऐं 1 41। मतिलबु त 131, 1 5 बेस सिस्टम में 5 बेस सिस्टम जा बराबरि आहिनि डेसिमल सिस्टम जे घणनि जे? 41 जे। ठीकु थियो। मतिलबु पंहिंजो जवाबु जेको आहे हू ही आहे, ही पंहिंजो जवाबु आहे। ठीकु आहे, 41 आहे हू पंहिंजो जवाबु। सही थी वियो। हाणे पाण ही करे वठो। हिन में बि साॻियो ई तरीक़ो पाण कंदासीं। त पाण सभिनी खां पहिरियों 5 रखंदासीं, 5 जी पावर 0, वरी ज़रबिया ही जेकी पहिरियों इन साइड खां पहिरियों अंग आहे हू 0, ऐं पोइ 5 जी पावर में इंक्रीमेंट आई, वरी ही जेको 1 आहे हू लिखियोसीं जोड़, 5 जी पावर 2 ज़रबिया ही जेका 3 आहिनि उहे 5 ऐं प्लस जी साइन, इन पावर में इंक्रीमेंट आई, 2 हुया त 3 थी वई, ज़रबिया ऐं ही 1 ही वारो। ठीकु थी वियो। सिंप्लीफाई करे वठो। ही 1 जे बराबरि आहे त ही 0 सां मल्टीप्लाई थिए पियो। को बि अंग 0 सां मल्टीप्लाई थींदो हुजे त हू 0 थी वेंदो आहे। त 5 जे मथां पावर 1 आहे त इन जो मतिलबु आहे 5 आहे। 5 खे 1 सां ज़रब कंदो त जवाबु छा ईंदो? 5। 5 जे मथां पावर 2 आहे त इन जो मतिलबु छा आहे त ही 25 जे बराबरि आहे। जीअं पाण हिते कयोसीं 25 खे पाण ज़रब कयोसीं 3 सां त ही 75 थी विया। मतिलबु पाण शार्ट था कंदा वञूं ऐं ही जोड़ जी निशानी। हाणे 5 जे मथां पावर आहे 3 त हिन जो मतिलबु छा आहे? 5 जे मथां पावर आहे 3, हिन जो मतिलबु आहे 5 3 भेरे ज़रब थींदा। सही थी वियो। हाणे 5 × 5 घणा थींदा? 25। 25 × 5 घणा थींदा आहिनि? 125। 125 5 × 5 = 25, 25 × 5 = 125। हू पाण 125 हिते लिखियासीं, ज़रब कयोसीं हिन 1 सां। ठीकु थी वियो। ही भले 1 सां ज़रब करणु ही न बि लिखो त ईअं बि थी सघे थो। हाणे हिन खे हिन सां ज़रब कयोसीं त 125 जवाबु आयो। 125 में जोड़ कयोसीं 5 त घणा थी विया? 130। 130 ऐं 75 घणा थिया? 205। ठीकु थी वियो। 205 मतिलबु ही जेको आहे 1310 5 बेस सिस्टम में बराबरि आहे 205 डेसिमल में, जेका पाण अंग यूज़ कंदा। ठीकु थियो। ही पंहिंजो जवाबु आहे। सफ़ा 16 नी। हाणे ईअं त पाण खे टेंशन टिप बि न आहे वठणी, को टेंशन जी ज़रूरत न आहे। जेका बि टेस्ट ईंदा आहिनि हुननि में सुवाल एॾा ॾुखिया न हूंदा आहिनि। ही बि ड्रिगा पाण, ही बि ड्रिगा आहिनि, ही बि ड्रिगो, एतिरा सुवाल ईंदा आहिनि। जेकॾहिं अचनि बि त एतिरा ईंदा आहिनि। मतिलबु हुननि टाइम जी फुल कैलकुलेशन करण खां पोइ हुननि जेको बि टेस्ट हूंदो आहे उहो डिज़ाइन कयलु हूंदो आहे। को ड्रिगो लेंदी न हूंदो। त पाण खे कोशिशि करणु खपे त जीअं ही पाण ड्रिगा हिसाब कया आहिनि ईअं कयूं ज़रूरु, जीअं पंहिंजी प्रैक्टिस थिए। बाक़ी पाण ॾुखियले ते तयारु रहंदासीं त ॾाढो सुठो। बाक़ी ईंदा अहिड़ा नंढा नंढा ईंदा आहिनि। ठीकु आहे। त इन करे को टेंशन न आहे वठणी। बसि थोरी प्रैक्टिस थियल हुजे, आराम सां थी वेंदा। ऐं वधीक घणी प्रैक्टिस कंदो त तव्हां ईअं स्किप करे वञो खोड़ स्टेप। हिन करे प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। बाक़ी टेंशन टिप बि न आहे वठणी। ठीकु आहे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।